बेपर मंसूरा में 13 खां ईंदड़ ॻोठ जी तइमीर ऐं मरमत न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन चयो त ही रोड केतिरनि ई ॻोठनि खे नेशनल हाईवे सां ॻंढींदड़ अहम रस्तो आहे, पर सालनि खां ख़राब हालत में हुजण सबबि अवाम खे रोज़ानो सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। एहतिजाज में आशिक कीरियो, बाबू कोरी, रमज़ान कीरियो, पीर मज़हर हसन ॾेपर, बरकत बलोच, सत्तार, नवाज़ ॾेपर ऐं ॿियनि शिरकत कई। मुज़ाहिरीन हुकूमत खां मुतालबो कयो त फौरी तौर रोड जी मरमत ऐं तइमीर जो कमु शुरू कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। बाग अचण खां पोइ रोड मंसूरा ॾेपर मदरसा जमायत जो कॉलेज हाई स्कूल